हलूं था नात जी तरफ़। जनाब शाहनवाज़ अली क़ादरी साहब जेके मोरो मां तशरीफ़ वठी आया आहिनि। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। जैसी ताई जान हूँ दी जान में नात पढ़ंदासी नबीअ जे शान में। तो पोइ मिली करे पढ़ंदासी नात पढ़ंदासी नबीअ जे शान में। जैसी ताई जान हूँ दी जान में नात पढ़ंदासी नबीअ जे शान में। नात पढ़ंदासी नबीअ जे शान में। कहिड़ी ताक़त आज़बा हिन ज़ईफ़ खे तोड़ पहुँचाए सघे तारीफ़ खे। जेदणी अल्फाज आंदा ध्यान में शेर पढ़ंदासी नबीअ जे शान में। शेर पढ़ंदासी नबीअ जे शान में। जैसी ताई जान हूँ दी जान में शेर पढ़ंदासी नबीअ जे शान में। मुस्तफ़ा जो थी करे मायूस थिया अहिड़े बदबख़्त जीअण खे बाह ॾियां। इश्क जो ज़रड़ो हुजे इंसान में इश्क जो ज़रड़ो हुजे इंसान में नात पढ़ंदासी नबीअ जे शान में। जैसी ताई जान हूँ दी जान में नात पढ़ंदासी नबीअ जे शान में। मोए खां पोईंदा जॾहिं मुनकर की दे खबर हाजी गुलाम नबी फ़कीर। मोए खां पोइ जॾहिं ईंदा मुनकर की दे खबर हाजी गुलाम नबी फ़कीर। इंशा अल्लाह इंशा अल्लाह इंशा अल्लाह इंशा अल्लाह इयं ई कब्रिस्तान में नात पढ़ंदासी नबीअ जे शान में। जैसी ताई जान हूँ दी जान में नात पढ़ंदासी नबीअ जे शान में। नात पढ़ंदासी नबीअ जे शान में। अल्लाह सुभान अल्लाह। तमाम प्यारे मुबारक बिया।